बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। चमदा आहिनि त लालच बुरी बला आहे। हज़रत इमाम जाफ़र सादिक़ अलैहिस्सलाम फरमाइनि था त हज़रत ईसा अलैहिस्सलाम कंहिं कम सां वञी रहिया हुआ ऐं संदसि 3 साहबी बि गॾु हुआ। पाण अलैहिस्सलाम जो गुज़र हिकु जाइ खां थियो जिते 3 सोनियूं सिरूं पयूं हुयूं। पाण अलैहिस्सलाम उन्हनि जी तरफ़ ॾिसी फरमायो, इहे माण्हुनि जो क़त्ल कंदियूं। इहो चवण खां पोइ पाण अॻिते वधी विया। कुझु फ़ासिलो तइ करण खां पोइ उन्हनि साहबनि मां हिकु कम जो बहानो करे वापसि वञण जी इजाज़त घुरी। पाण अलैहिस्सलाम हुन खे इजाज़त ॾिनी ऐं हू वापसि हलियो वियो। हुन खां कुझु देरि पोइ ॿिए बि इजाज़त वरिती ऐं वापसि हलियो वियो। हुन खां पोइ टिएं बि इजाज़त वरिती ऐं हू बि वापसि हलियो वियो। बसि 3 सिरनि वारी जाइ ते पहुची विया। उन्हनि 2 ॼणनि टिएं खे चयो, तूं शहर वञ ऐं खाइण लाइ कुझु वठी अच। हू शहर मां खाधो वठणु हलियो वियो ऐं खाधे में ज़हर मिलाए छॾियऊं त जीअं हू ॿई मरी वञनि ऐं हू सोन जो अकेलो मालिक बणिजी वञे। ॿिए तरफ़ हुननि ॿिन्ही पाण में सलाह कई त जीअं ई हू शख़्स वापसि अचे त हुनखे मारे छॾिजे ऐं असां ॿई सोन जा मालिक बणिजी वञूं। जॾहिं उहो शख़्स खाधो वठी वापसि आयो, ही ॿई बीह रहिया ऐं हुनखे मारणु लॻा ऐं हू मरी वियो। हुन खां पोइ हिननि ॿिन्ही खाधो खाइणु शुरू कयो ऐं ही ॿई बि मरी विया। जॾहिं हज़रत ईसा अलैहिस्सलाम वापसि आयो त इहे सभु मरी चुका हुआ। पाण अलैहिस्सलाम उन्हनि सभिनी खे हुकम ख़ुदा सां ज़िंदा कयो ऐं फरमायो त छा मां तव्हांखे न चयो हुयो त इहे माण्हुनि जो क़त्ल कंदियूं।